بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الطلاق مرتان فإمساك بمعروف أو تسريح بإحسان ولا يحل لكم أن تأخذوا مما آتيتموهن شيئا إلا أن يخافا ألا يقيما حدود الله فإن خفتم ألا يقيما حدود الله فلا جناح عليهما فيما افتدت به تلك حدود الله فلا تعتدوها ومن يتعد حدود الله فأولئك هم الظالمون. فإن طلقا فلا تحل له من بعد حتى تنكح زوجا غيره فإن طلقا فلا جناح عليهما أن يتراجعا إن ظنا أن يقيما حدود الله وتلك حدود الله يبينها لقوم يعلمون. وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فأمسكوهن بمعروف أو سرحوهن بمعروف ولا تمسكوهن ضرارا لتعتدوا ومن يفعل ذلك فقد ظلم نفسه. ولا تتخذوا آيات الله هزوا واذكروا نعمة الله عليكم وما أنزل عليكم من الكتاب والحكمة يعظكم به واتقوا الله واعلموا أن الله بكل شيء عليم. صدق الله العظيम. तलाक बभेरा आहे पोइ रोकणु आहे जाइज़ तौर सां या सुहिणे नमूने सां या छॾे ॾियणु आहे एहसान ऐं चङाईअ सां। नथो हलाल थिए तव्हांजे लाइ वठणु उन खां जो ॾिनो आहे तव्हां इन्हनि औरतुनि खे कुझु बि मगर जो ख़ौफ़ कनि ॿई त न क़ाइमु करे सघंदा अल्लाह जे हदुनि खे। पोइ जेकर ख़ौफ़ कयो तव्हां त न क़ाइमु करे सघंदा अल्लाह जे हदुनि खे पोइ नाहे गुनाह इन्हनि ॿिन्हीअ ते उन में जो एवज़ ॾिनई इन जो। इहे अल्लाह जूं हदूं आहिनि। पोइ न हदुनि खे उरांघियो तव्हां, न हदुनि खे टपो तव्हां, न ज़्यादती कयो तव्हां। ऐं जेको टपंदो अल्लाह जे हदुनि खां पोइ इहे ज़ालिम आहिनि। पोइ जेकॾहिं तलाक ॾिनई इन खे पोइ नाहे हलाल इन जे लाइ एतिरे ताईं जो निकाह करे ॿिए मुड़ुस सां सवाइ इन्हीअ जे। पोइ जेकर तलाक ॾिनई इन खे त पोइ नाहे गुनाह इन्हनि ॿिन्हीअ ते मोटाए निकाह करण सां जेकॾहिं गुमान कनि त क़ाइमु करे सघंदा अल्लाह जे हदुनि खे। इहे अल्लाह जूं हदूं आहिनि जो बयानु फ़रमाए थो इन खे अहिड़ी क़ौम जे लाइ जेका ॼाणे थी। जॾहिं तलाक ॾियो था तव्हां औरतुनि खे पोइ पहुचनि पंहिंजे मुक़ररु वक़्तनि खे यानी इद्दत खे पोइ रोकियो तव्हां इन्हनि खे चङाईअ सां या छॾे ॾियो तव्हां इन्हनि खे सुहिणाईअ सां ऐं न रोकियो तव्हां इन्हनि खे तकलीफ़ ॾियण जे लाइ। हिन लाइ त हद खां लंघी वञो तव्हां, ज़्यादती कयो तव्हां। ऐं जेको माण्हू कंदो इहो पोइ बेशक ज़ुल्म कई पंहिंजो पाण ते। न वठो तव्हां अल्लाह जे आयतुनि खे मस्ख़री करे। यादि कयो अल्लाह जे नेमतुनि खे जेके तव्हां ते आहिनि ऐं जेको नाज़िल कई तव्हां ते किताब खां ऐं हिकमत खां वाइज़ करे थो तव्हांखे इन्हीअ सां। डिॼो अल्लाह ताला खां ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। सूरतुल बक़रा ॿियो सिपारो रुकू नंबर 29 आयत नंबर 228 खां आयत नंबर 231 ताईं मुकमल रुकू जी तिलावत ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन रुकू में जेके अल्लाह ताला अहकाम बयानु फ़रमाया आहिनि उन्हनि जो मुख़्तसर तफ़सीर ऐं वज़ाहत। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमाया तलाक़ मर्रतान फ़इम्साकुम बिमारूफ़िन औ तसरीहुम बिइहसान। तलाक़ ॿ दफ़ो ॾियण खां पोइ तव्हांखे इख़्तियार आहे त हस्बे दस्तूर सुहिणे तरीक़े सां पंहिंजे घरवारीअ सां तव्हां रुजू करणु चाहियो था त रुजू करे सघो था। 3 माहवारियुनि जे गुज़रण खां पहिरियों
मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे 2 दफ़ा या 1 दफ़ो तलाक़ जो लफ़्ज़ चए थो ऐं उनखे 3 माह वारियूं 3 मंथलियूं नथियूं गुज़रनि इन जे दौरान ई पंहिंजे घरवारी सां रुजू करे थो त हाणे इन जो रुजू थी वेंदो ऐं नए निकाह जी ज़रूरत नाहे। पर 2 दफ़ा तलाक़ ॾिनई ऐं 3 माह वारियूं गुज़री वियूं त हाणे इहो जेकॾहिं पंहिंजे घरवारी खे मोटाइणु चाहींदो त इन जे लाइ शरई कानून इहो आहे त हाणे इन जे लाइ नओं निकाह थींदो ऐं नओं हक़ महर थींदो। तजदीद निकाह तजदीद हक़ महर। पोइ अल्लाह ताला फरमायो त इन आयत में अल्लाह ताला इहो हुकुम बयानु फरमायो आहे। उन खां पोइ ॿी जेका आयत आहे वला यहिल्लु लकुम अन ताख़ुज़ू मिम्मा आतैतुमूहुन्न शैअन इल्ला अन यख़ाफ़ा अल्ला युक़ीमा हुदूद अल्लाह। इन आयत में अल्लाह ताला खुलो जो बयानु कयो आहे। खुलो जो जेको तव्हां घरवारियुनि खे हक़ महर था ॾियो पोइ इहो तव्हां इन्हनि खां वापसि न वठो, इन्हनि मां का बि शइ इन्हनि खां वापसि न वठो। पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस खे ख़ौफ़ आहे त इहे पाण में हली कोन सघंदा, निकाह वारा ताल्लुकात क़ाइमु करे कोन सघंदा, शरई तरीक़े सां इन्हनि जी शादी वारी ज़िंदगी न हली सघंदी, पोइ हाणे औरत खे जेको इन हक़ महर ॾिनो आहे उहो हक़ महर मुड़ुस खे वापसि करे ऐं पंहिंजी जान छॾाए ऐं मुड़ुस उनखे ख़ुशीअ सां इन ॾिनल हक़ महर जे वापसी सां छॾे थो त इन खे शरीयत में चइबो आहे खुलो। शरन इहो आहे। पर उन में इहो आहे त हक़ महर खां वधीक उन खां एवज़ न वठे। हक़ महर जेतिरो लिखायो अथई हाणे त काफ़ी कुझु बिरादरियुनि में एतिरो आहे जो 21 लख रुपया हक़ महर आहे, 15 तोला सोना ज़ेवर आहिनि। किन बिरादरियुनि में वरी अॼु ताईं अञा इहो आहे 2000 3000 5000 10000। जेकॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस खां तंग आहे ऐं उहो उनखे हलाए बि कोन थो, छॾे बि नथो, त पोइ खुलो ईअं शरन थी सघे थो त हक़ महर जेको आहे उनखे वापसि करे पोइ इहो मुड़ुस रज़ामंदीअ सां उनखे छॾणु चाहे थो त इहो खुलो आहे। शरीयत इनखे जाइज़ कयो आहे ऐं इहो तलाक़ जे हुकुम में आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में साबित बिन कैस रज़ी अल्लाह तआला अन्हु जी घरवारी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में हाज़िर थी ऐं अर्ज़ु कयईं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां साबित बिन कैस जे दीन ऐं अख़लाक़ ऐं आदत ते कोई बि ऐब नथी लॻायां, पर मां ऐं उहे हिकिड़ी जॻह ते गॾु नथा थी सघूं। नबी साईं जो इहो सहाबी हुयो, उहो सहाबियाणी हुई, अदालत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई। साईं जन खे अर्ज़ु कयईं, साईं मूंखे उन जे अख़लाक़ ते बि शिकायत नाहे, उन जे दीन मां बि शिकायत नाहे, उन जे आदतुनि मां बि शिकायत नाहे, पर असां ॿई गॾु रही नथा सघूं। मां बुरको खणी करे इलाही माण्हुनि में उनखे ईंदे ॾिठो त सभ खां वधीक कारे रंग जो, नंढे कद जो, शक्ल जो सादड़ो नज़र अचे पियो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबियाणी सगोरी खे फ़रमायो, छा तव्हां उनखे उहो बाग़ वापसि कंदो जेको उन्हनि तव्हांखे ॾिनो हुयो? त उन औरत चयो त अञा वधीक बि ॾींदीमांसि, अञा वधीक बि ॾींदीमांसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साबित बिन कैस खे घुरायो ऐं फ़रमायूं त तव्हां उनखे जेको बाग़ ॾिनो हो वापसि वठो ऐं उनखे तलाक़ ॾियो। त उन मुतालिक़ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल कई ऐं इस्लाम में पहिरियों खुलो इहो हुयो। इस्लाम में पहिरियों खुलो जेको वाक़िअ थियो, खुलो जो मसइलो इहो थियो हज़रत साबित बिन कैस रज़ी अल्लाह तआला अन्हु जे घरवारी जो। उन खां पोइ 3 आयत में अल्लाह ताला 3 तलाक़नि जो मसइलो बयानु फ़रमायो आहे। जेकॾहिं मुड़ुस पंहिंजे घरवारी खे 3 तलाक़ ॾिए थो या 3 दफ़ा तलाक़ ॾिए थो, पोइ उहे मुतफ़रिक़ चए या गॾाए करे चए। मुतफ़रिक़ माना कीअं, तलाक़ अथई तलाक़ अथई तलाक़ अथई, या ईअं चएसि तोखे 3 तलाक़ूं आहिनि हिक ई लफ़्ज़ सां गॾाए, इहे 3 तलाक़ूं शुमार थींदियूं। हाणे इन 3 तलाक़नि खां बाद में
इन पहिरें मुड़ुस जे लाइ इहा ज़ाल जे हलाल थियण जी कहिड़ी सूरत आहे, उनखे शरीयत में चइबो आहे हलालो। हाणे इहा घरवारी जिन खे 3 तलाक़ूं मिलियूं आहिनि, इहा 3 माहवारियूं इद्दत कंदी। इद्दत खां पोइ उहो ॿिए मुड़ुस सां शादी करे ऐं ॿियो मुड़ुस उनखे तलाक ॾे, वरी उन ॿिए मुड़ुस जी इद्दत पूरी करे पोइ पहिरें मुड़ुस जे लाइ हलाल थी सघे थी। माना इहो हिकिड़ो इत्तिफ़ाक़ी आहे। असां वरी इन्ही खे बि ग़लति सम्झो आहे त हलालो कराइबो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको हलालो कराए थो या जंहिंजे लाइ कयो थो वञे, इन्हनि ॿिन्ही ते अल्लाह जी लानत आहे। माना शर्त अॻे माण्हू सां नाहे रखिणो त तूं जेको हलालो करे उहो वापसि करे ॾे, ईअं न आहे। इत्तिफ़ाक़ आहे। माना हाणे इहा 3 तलाक याफ़्ता, वरी उनजो काथई थी थो वञे रिश्तो, वरी उहो इत्तिफ़ाक़ सां पंहिंजे रज़ा ख़ुशी सां उन खे छॾे थो, उन जी इद्दत पूरी थिए थी, हाणे पहिरें मुड़ुस जे लाइ हलाल थी वेंदी। हलालो बाक़ी कराइबो न आहे त वञी सही कांडे वठी वञे तूं जेको आहे हे करे ॾे हलालो। ईअं जेकॾहिं कोई हलालो कराए थो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े माण्हू ते, कराईंदड़ ते ऐं जंहिंजे लाइ कयो थो वञे, इन्हनि ते अल्लाह जे नबी जी लानत आहे। बाक़ी 3 तलाक़नि जो मसइलो, 3 तलाक़ूं इत्तिफ़ाक़ अइम्मा सां ऐं इजमाए सहाबा सां 3 तलाक़ूं थी वेंदियूं आहिनि। 3 तलाक़ूं हिकु न आहिनि। इहा जेका बयानु थी कई वञे 3 तलाक़ूं हिकु तलाक़ आहे, इहा जेको आहे सम्झ जी ग़लती आहे। इजमाए उम्मत ऐं इजमाए सहाबा, इत्तिफ़ाक़ अइम्मा इन ते आहे त 3 तलाक़ूं मुतफ़रिक़ जुदा जुदा चए या हिकु ई दफ़ा चए। 3 तलाक़ूं आहिनि, हिकु तलाक़ न आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं ॿिए मुड़ुस सां निकाह कई ऐं सही बुख़ारी ऐं सही मुस्लिम में ऐं नसाई में आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां हिकिड़ी रिवायत आहे त हिकिड़े माण्हू पंहिंजे घरवारी खे 3 तलाक़ूं ॾिनियूं। उन खां पोइ उन औरत ॿिए माण्हू सां निकाह कयो ऐं उन ॿिए मुड़ुस उन सां मुबाशरत खां पहिरियों ई तलाक ॾेई छॾी। माना मुड़ुस वारा हक़ अदा करण खां पहिरियों ई ॿिए मुड़ुस तलाक ॾेई छॾी। उन ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दरियाफ़्त कयूं त छा हीअ औरत पहिरें मुड़ुस जे लाइ ॿीहर निकाह करे सघे थी? साईं जन फरमायो न, जेसिताणी ॿियो मुड़ुस पहिरें मुड़ुस वांगुरु उन सां सोहबत ऐं मुबाशरत ऐं हमबिस्तरी नथो करे, तेसिताणी इहा हलाल न थींदी। ईअं सिर्फ़ु निकाह न आहे त निकाह करे ॾियोसि वरी बसि, उहो ॿियो मुड़ुस उन सां हमबिस्तरी करे ऐं पोइ वरी जेको आहे उनजी तलाक थिए त पोइ पहिरें जे लाइ इहा हलाल थींदी। इन आयत जो तमामु इख़्तिसार सां इहो तव्हांखे ॿुधायोसीं। आख़िरी आयतुनि में अल्लाह ताला फरमाए थो त इज़ा तल्लक़्तुमुन निसा फ़बलग़्न अजलहुन्न फ़अमसिकूहुन्न बिमारूफ़। जॾहिं तव्हां औरतुनि खे तलाक ॾियो, पोइ उन्हनि जी इद्दत पूरी थियण वारी हुजे त पोइ तव्हां उन्हनि खे इद्दत पूरी करे छॾे ॾियो, या जेकॾहिं तव्हांखे वापसि रखणी आहे, रुजू करिणो आहे त पोइ सुठे नमूने सां रुजू कयो। जाहिलियत जे ज़माने में ईअं हूंदो हो त इद्दत जो वक़्तु बसि पूरे थियण ते हूंदो हो त पोइ वरी उनखे जेको आहे कंदा हुआ रुजू, ताकी उनखे तंग कनि। अल्लाह ताला फरमाए तंग छो था कयो? तव्हां छॾिणो आहे त छॾे ॾियो सुठे नमूने सां, रखिणो आहे रुजू करिणो आहे त सुठे नमूने सां शरई कानूननि क़ाइदनि जे मुताबिक़ उनखे तव्हां रखो। अल्लाह ताला जे आयतुनि ते मज़ाक, मस्करी, टोक ठठोल न कयो। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, पहिरें माण्हुनि जी इहा हालत हुई त पहिरियों तलाक ॾींदा हुआ, पोइ अची चवंदा त असां त मज़ाक कईसीं। अहिड़े तरह सां ग़ुलाम ऐं बानियूं आज़ादु कंदा, पोइ चवंदा त असां त मज़ाक कयोसीं। पोइ अल्लाह ताला जी आयत नाज़िर फरमाई ला तत्तखिज़ू आयातिल्लाह हुज़वा, अल्लाह जी आयतुनि खे मस्खरी न बणायो, मज़ाक न कयो। उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि जी हक़ीक़त त हक़ीक़त आहे, पर उन्हनि जो भोग बि सच आहे ऐं उन्हनि जे जेको आहे सच बि सच आहे। उन्हनि में पहिरें नंबर ते फरमायूं निकाह भोग में या सच में निकाह थी वेंदो, जेकॾहिं निकाह जा माण्हू लफ़्ज़ चवे थो ऐं उहे जेको आहे थिए थो। अहिड़े नमूने सां तलाक भोग में चए, कावड़ में चए, जीअं बि चए तलाक थी वेंदी। भली मज़ाक में ज़ाल खे चए थो तोखे तलाक आहे, त
त तलाक थी वेंदी। ऐं अहिड़े नमूने सां रजत त इन्हनि में इहा मज़ाक में बि इहे वाक़िअ थी वेंदियूं। बाक़ी हिकिड़ो उसूल ऐं क़ानून आहे, जिन्हनि अमलनि जो तालुक़ु अलाह ताला सां हूंदो आहे उन्हनि में अलाह ताला नीयत खे ॾिसंदो आहे। उते नीयत जो दारो मदार हूंदो आहे। जेके अमल बाने ऐं अलाह जे विच में आहिनि उते नीयत जो एतबार हूंदो आहे। जेके अमल जिन जो तालुक़ु हुकूकुल इबाद सां हूंदो आहे, बाननि सां हूंदो आहे, उन में लफ़्ज़नि जो एतबार हूंदो आहे। छो त बाननि खे अंदरि जी ख़बर त कोन्हे, नीयत जी ख़बर कोन्हे। हाणे बाना इन ते हलंदा, हिकिड़ो माण्हू पंहिंजे ज़ाल खे चए थो तोखे तलाक आहे, वरी चए त मुंहिंजी नीयत ई न आहे। हाणे नीयत जो एतबार न कबो, हिते लफ़्ज़नि जो एतबार कबो। जिन अमलनि जो तालुक़ु हुकूकुल इबाद सां आहे उते लफ़्ज़नि खे एतबार आहे। जिन अमलनि जो तालुक़ु अलाह जी ज़ात सां आहे उते जेको आहे नीयत खे दख़ल आहे। एसिताणी रुकू पूरो थियो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही सुभाणे वरी औरतुनि जे अञा तलाक जा मसइला आहिनि ऐं उन्हनि जे इद्दत जा मसइला आहिनि, ॿारनि खे थञ पियारणु खीर पियारण जा मसइला आहिनि। अहिड़े नमूने सां जेके इद्दत में वेठियूं आहिनि, जिन जा मुड़ुस फ़ौत था थी वञनि, उन्हनि ॾे निकाह जो पैगाम, इन जा मसइला आहिनि। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही वरी सुभाणे इहो तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतुम व फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला खैर खल्क़ि व सल्लम अला आलिहि व सहाबिहि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।